अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। सांगड़ मां महेश मेहरा जी ख़बर शामिल कंदासीं। चोटियारे थाणे जी हद में पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुक़ाबिलो। हिकु ॾुआरी असले समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾुआरी टंडो आदम बी सेक्शन थाणे ते फुर जी वारदात में मुलविस। चोटियारे थाणे जी SHO न्यास कलोड़ो जी सरबराही में हथियारनि सां लैस ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी सुञाणप शाहिद अली वल्द गुलाम मुस्तफ़ा में कणी कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदार वटां हिकु अदद 30 बोर जो TT पिस्टल ऐं 2 अदद गोलियूं हथ। मालूम थियो आहे त गिरफ़्तार जवाबदार टंडो आदम थाणे जे B सेक्शन थाणे ते FIR नंबर 2024-28 में मुलविस जवाबदार सां मुलविस हुयो। गिरफ़्तार जवाबदार खे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल। मथां पुलिस मुक़ाबिलो सिंध आर्म्स तहत केस दाख़िल कयो वियो आहे।